रिलायंस मुल्क मोटिया आयासीं मीरपुर तक़रीबन 11 बजे अची फिक्स पहुतासीं मीरपुर माथो प्याला होटल असां क्रॉस कयो अॻियां त असांखे हिकिड़ी कार अची मुंहिंजे पासो ॾिनो अची उन इशारो कयो त बाबा तव्हां हिते पोइ एक्सीडेंट कयूं ईंदा गाॾी झलियो असां पुलिस वारा आया हुता असांखे ज़ाहिर ॻाल्हि आहे गाॾी सोड़ी हंधि असां गाॾी झले विधी हुते जंहिं जो 2 ॼणा लथा त उहे पुलिस जी ड्रेस में हुया पुलिस जी टोपी में हुया पुलिस जा ई हथियार हुआ मुंहिंजा सभु सेब मुंहिंजा पुलिस हुई हुनजे बाबा तव्हांखे साहब सुनो पिया गाॾी त लहो मूं चयो साईं तव्हां जिते चओ त असां हलंदा आहियूं असां त अॻियां असां पोइ हुन चयो न बाबा साहब सां मिलो पोइ जिते साहब तव्हांखे चवे तव्हां होॾे वञो असां लही करे साहब सां वियासीं त जीअं अञा लथासीं त हुननि खे असांखे हुननि मुंहिंजा ॿंधी ढेको ॾेई करे वाड़े करे ॿंधी असां हुन तशद कयो ऐं विड़िया मारिया असांखे वञी 1 बजे ॾेहरकी जे परे वञी सटियो हुन मंगनिया पंप वटि तंहिंमें असां अधु कलाकु हुते मुंहिंजे भर में वञी सॼो अधु कलाकु रुली असां वञी मंगनिया पंप ते अधु कलाक खां पोइ पहुता तंहिंजे सदिको असांजी भाउ सां राब्तो कया पोइ असांजी मुंहिंजा भाउर अची वियासीं पोइ ट्रैक्टर असांजो फिएट आहे 640 पावर नई गाॾी आहे असांजी 17 मॉडल आहे ट्राली सूधो ट्रैक्टर आहे साईं असां ग़रीब ऐं मज़ूरी वारा आहियूं असां ॾींहुं राति मज़ूरी वारा माण्हू असां ज़ुल्म थी वियो आहे